मलीर जेल में कैदियुनि में अॼु फुटबॉल जी जेका टूर्नामेंट थी रही है हिते मौजूदु आहिनि IG जेल और उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध जे जेलनि में हिन वक़्तु जेको जेल इस्लाह घर आहिनि उन में फुटबॉल समेत कहिड़ियूं जेको आहे सो इस्लाही सरगर्मियूं आहिनि। असां कन्वेंशनल ट्रेनिंग जेका ट्रेडिशनल एजुकेशन हूंदी आहे उहा त ॾींदा ई आहियूं, पर उन खां अलावा वोकेशनल ट्रेनिंग मुख़्तलिफ़ तव्हांखे वधीक ॿुधाईंदा तव्हांजा सुपिरडेंट साहब, त उहे बि ॾींदा रहंदा आहियूं। पर हीअ स्पोर्ट्स एक्टिविटीज़ बि ॾाढियूं ज़रूरी आहिनि मेंटल हेल्थ जे लाइ स्पेशली। ऐं उन खां अलावा जेके तव्हांजा हिते बहरहाल जेल हिकिड़ो अहिड़ी जॻह आहे जिते मतिलबु इंसानु नॉर्मल न हूंदो आहे, फ्रस्ट्रेशन जो शिकार हूंदो आहे पंजनि खां परे, ऐं फ्रीडम ख़तमु थियल, मूवमेंट जी आज़ादी ख़तमु थियल, उते ज़रूरी हूंदो आहे त उनखे एंटरटेनमेंट भी प्रोवाइड कजे। बड़ी खुशी मिली है और हम शुक्रिया अदा करते हैं मैडम का, IG सिंध का और हमारे ये गवर्नमेंट का, जिन्होंने हमको खेलने का मौका दिया और हमको इस काबिल समझा। न त असांखे वॾी ख़ुशी थी आहे, सम्झे कि सिंध में डिस्ट्रिक्ट मलीर जेल जो असांखे मैडम मौक़ो ॾिनो आहे वॾी, सम्झे कि इलाही टाइम क़ैद हुआसीं, असांखे मौक़ो ॾिनो आहे वॾो, कुझु ख़ुशी थियो वॾो असांखे। IG सिंध को अल्लाह खुश रखे, इन लोगों ने हमारे को खेलने का मौका दिया। गवर्नमेंट को खुश रखे, अल्लाह ने इन लोगों ने हमारे को खेलने का मौका दिया। हमारे बचपन से इसका शौक़ है फुटबॉल का खेलने का, बाहर भी खेलते, बाहर भी टीम है हमारी, अंदर भी लोग आए बैरेक में बोल जो फुटबॉल खेलते हम लोग आगे खेलने के लिए। सिंध के सारे जेलों में ये एक्टिविटीज़ हो रही हैं। हेल्दी टूर्नामेंट स्टार्ट करवाया, ये हिस्ट्री में फ़र्स्ट टाइम है इस तरह का हेल्दी जो इवेंट है। और ये आपने देखा सब कि इनको फुली किट्स है इनके पास, और IG साहब की तरफ से पूरा तावन है, सुप्रिटेंडेंट के हिसाब से पूरा तावन है हमारे साथ। इहो हिकिड़ो असांजो गैस्चर बि आहे त प्रिज़नर खे हिकिड़ो सुठो माहौल ॾिजे, ऐं उन माहौल जे सां असां हिकिड़ी सेहतमंद जेका उन जी लाइफ आहे उहा ॾियूं पिया। त गेम्स जो इहो टूर्नामेंट जेको असां अॼु रखियो हुयो आहे, इहा असांजे चेयरपर्सन एंजल ग्रुप जी जेका आहिनि मैडम समीना सां असांजो कोऑर्डिनेशन हुओ, ऐं भरपूर इन्हनि जेको आहे असां सां कोऑर्डिनेट कयो आहे, ऐं इहो असां ऑर्गेनाइज़ कयो आहे त हिकिड़ो सेहतमंद असां इन खे एक्टिविटीज़ में शामिलु कयूं, ताकी जराइम जी दुनिया खां हिननि खे असां बिल्कुलु डिमोलिश कराइणु चाहियूं था, त ॿाहिरि वञनि त हिकिड़ी सोसाइटी में हिन खे कारामा शहरी बणाइजो। इहो असांजो हिकिड़ो पार्ट आहे। तव्हां ॾिठो हूंदो त जेल में तमामु जेका असांजी रिफॉर्मेशन आहे परिजनर ते कमु असां करे रहिया आहियूं, जंहिंमें दीनी माहौल आहे। डिस्ट्रिक्ट मलीर जेल में फुटबॉल टूर्नामेंट में IG जेल समेत इंतज़ाम शिरकत कई आहे। हिते टूर्नामेंट में कैदियुनि तोड़े इंतज़ाम तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त जेल इस्लाही घर आहिनि, कैदी तमामु वॾो ख़ुशि थिया आहिनि, ऐं कैदियुनि पिणु इहो मुतालबो कयो आहे त सॼी सिंध जे अंदरि जेके जेल आहिनि उन्हनि में सेहतमंद सरगर्मियूं जारी रखियूं वञनि। कैमरामैन मंज़ूर नूनार सां गॾु वहीद मिराज सियाल, KT न्यूज़, मलीर, कराची।